पीपल्स पार्टी जो अॻवान ख़ुर्शीद शाह प्रोडक्शन आर्डर जारी थियण खां पोइ क़ौमी असेंबली में शिरकत लाइ सखर खां इस्लामाबाद रवानो थी वियो। सदस्य चवणु आहे त क़ौम खे पार्लियामेंट मां नाउमीद न थियणु घुरिजे। हुकूमत रुगो 2 साल ज़राअत जे शोबे ते ध्यानु ॾिए त समूरा मसइला हल थी वेंदा। हालतुनि खे साम्हूं रखी हुकूमत अपोज़िशन खे फौरी एतमाद में वठे। पीपल्स पार्टी जो एमएनए ख़ुर्शीद शाह आमदनी खां वधीक सासन वारे केस में सखर जी एहतसाब अदालत में पेश थियो। जंहिंखां पोइ प्रोडक्शन आर्डर जारी थियण ते क़ौमी असेंबली जे इजलास में शिरकत लाइ इस्लामाबाद रवानो थियो। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे ख़ुर्शीद शाह चयो त हू पार्लियामेंट मां मायूस आहे। मुल्क जूं हालतूं ठीकु न आहिनि। क़ौम खे पार्लियामेंट मां नाउमीद थियणु न घुरिजे। पार्लियामेंट में गोड़ थींदो रहंदो आहे, पर जेको कुझु थियो ईअं न थियणु घुरिजे। ख़ुर्शीद शाह चयो त मुल्क में धमाका थी रहिया आहिनि। अवाम ख़ौफ़ में वरितल आहे। हिन वक़्तु क़ौमी मसइलनि ते गॾिजी कमु करण जी ज़रूरत आहे। हुकूमत अपोज़िशन पोइ ते धिकण जे बदिरां क़ौमी मसइलनि ते ध्यानु ॾिए त कुझु बहितरी अची सघे थी। पीपी अॻवान चयो त असांखे समूरनि पाड़ेसरी मुल्कनि जी हालतुनि खे नज़रअंदाज़ न करणु घुरिजे। अॼु मुल्क जो ॿार पैदा थींदे ई 2 लखनि जो कर्ज़ी बणिजी वञे थो। पीपल्स पार्टी पंहिंजे दौर में इनक़लाबी क़दम खंया। हुन चयो त असांखे कोशिशि करे ग्रे लिस्ट मां निकिरणु घुरिजे। इहा सुठी ख़बर नाहे। आउं 22 साल करप्शन ख़िलाफ़ विढ़ो आहियां। उन जी सज़ा मूंखे ॾिनी पई वञे। आउं सियासतदान आहियां। सब्र ऐं तहमुल सां सभु बर्दाश्त करे रहियो आहियां।